सिंध हुकूमत आहे जेका 17 सालनि में सॼी हर जॻह ते बींग कयो वेठी आहे, उनजे लाइ त तव्हां कॾहिं एॾो वॾो ऐलान करे निकिरो न त बसि 20 लख माण्हू वठी अचूं था कराची, हीअं न कयो हू न कयो, उनजे लाइ त कुझु हिकिड़ो थियणु खपे न, हिकिड़ो 12 अप्रैल ॿियो बचणु खपे नी। हा न, हाणे उन में इहो आहे त हुकूमतूं कूड़ या सच, ठगी या दोखो, रिगिंग या धांधली, जंहिं बि ज़रियो आहे पर वोट जे ज़रिए चूंडिजी अचनि थियूं, मुक़ररु थी नथियूं अचनि ज़ाहिरी तरह, ठीकु आहे न। त असां जमहूरी माण्हू आहियूं, असीं जमहूरी प्रोसेस जो हिसो रहणु चाहियूं था, असीं हुनखे कट नथा करणु चाहियूं। ठीकु आहे, त असां कंहिंजे कुल्हे ते चढ़ी अची चवंदा आहियूं असेंबली डिज़ॉल्व कयो। बाक़ी इहो आहे त जॾहिं कंहिं वज़ीर मुशीर सिंध जे ख़िलाफ़ु को ग़लति कमु कंदा त असां उनखे टारगेट ठाहे उन जे ख़िलाफ़ु असां माज़ाराई खड़ी करे सघूं था, ऐं माज़ी में कयूं पिया। काइम अली शाह साहिबु जॾहिं गुज़िरियल दौर में हिननि खे बाजोड़ ऐं सवात वारनि खे कराची में आबाद पे कयो त असां हुन ते तव्हांखे ख़बर वज़ीर आला हाउस ते धरनो ॾिनोसीं, जंहिंमें असांजा साथी बि शहीद थिया, 2 साथी शहीद थिया, 12 ज़ख़्मी कयूं, पर उन खां पोइ काइम अली शाह बि न रहियो त हुकूमत